अबो रात जो टाइम आ नबी से मक्के पाक जे हिकड़ी घिटीअ मां गुज़र कयो। हिकड़े घर मां रोइण जो आवाज आयो। नबी से उन जे दरवाजे ते वया। हिय दरवाजो खड़कायूं छो थो रोई? यही साईं विकानल गुलाम यहूदिन वट अंदर निकरी आयो। रोए भी पियो सके भी थो, रोए भी थो सके भी थो। ये छो थो रोए? ये विकानल गुलाम ॾींहं जो ज़मीन जो कम था कराइनि, रात जो चवनि था चकी हलाए, निंड कान्हे तॾहिं थो रोआं। रोईंदड़नि खे परजाइण वारो असांजो नबी सुभान अल्लाह त चओ ॾाढा। ईद जो ॾींहुं यतीम ॿार ईदगाह जे ॿाहिरां रोए थो। नबी से उनके परजाइंदा घर वठी आया। तड़फ लेल करायूं, सुरमा पारायूं, ईदगाह जे ॾींहुं कपड़ा पारायूं, ईदगाह ॾे वतियूं था वञनि। छो थो रोए? अबो कोने जेको कुले ते खणी बाजार घुमाए, अम्मा कोने जेका प्यार करे, भाइर कोने जन सां गॾिजी हला। नबी से फरमायो घबराए न, तुझो रूहानी अबो मां रहमतुल लिल आलमीन। बरिया सुभान अल्लाह न था कयो। अल्लाह हेरे तक सिद्दीका जी सोना नबी चैन यतीम जे लिंगन ते तू पानी हारींदी वञ त मां रहमतुल लिल आलमीन पंहिंजे रहमत वारनि हथनि मुबारकनि सां हिननि जा लिंगड़ा मटिया। तड़फ लेल करायूं, वतियूं था वञनि। अबो कोन्हे रूहानी अबो तुझो मां, भाइर कोन्हे मुंहिंजा ॾोटा हसन हुसैन तुझा भाइरनि। अम्मा कोन्हे मुंहिंजी घरवारी आशा सिद्दीका तुझी अमड़ा। अरे जेको रोए पियो उन यतीम रोईंदड़ खे खिलाइण वारो जो असांजो नबी। मरम खत्म थी वियो। कोई कंहिंजो सजण नथो नजर अचे। गॾु खाइण, गॾु घुमण। अल्लाह ज़बान ते हिकड़ी ॻाल्हि अंदर में ॿियूं अॻे हल त ख़बर पवई न। नबी साईं चयसि हुनखे ख़बर कोन्हे त नबियनि जो सरदार आहे। नबी साईं छा था चवनि? लफ़्ज़ ॿुधाए चयई त ॿियो कुझु नथो करे सघां, हिकड़ी ॻाल्हि कयां थो, तूं वञी निंड कर, तुझे बदिरां चकी मां थो हलायां। उनखे पतो कोन्हे त नबियनि जो सरदार आहे। सुभान अल्लाह चओ। इहा ख़बर नथसि त रहमतुल लिल आलमीन। हिक रात चकी हलायूं, ॿी रात, टी रात चकी हलायूं। हाणे पुछनसि था ॾे ख़बर। चई साईं वॾा थोरा करे छॾियई। हा 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 ॾाढी निंड कयमि, मुंहिंजा थक लही आ। ॾाढो रहम दिल तो नज़र अचे, इख़लाक़ वारो तो नज़र अचे। ॿुधायो त तव्हां आहियो केरु? नबी साईं दा चवनिसि
इहा त ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद आहे उहो मां आहियां हाँ उहो तूं आहे ॿुधो कजले मुगेरी साहबन जे गोठ जी जमात असांजे महबूब जो नालो भी रब पाण रखियो आहे ॼायो त चओ सिंगार भी पाण कराई ऐं 3 नंबर में असांजे नबीअ खे चओ पढ़ाई भी पाण असांजे नबीअ जो उस्ताद भी खुद खुदा पाण सोच त कर न इहा त ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे नालो मोहम्मद ऐं अहमद उहो मां आहियां जंहिंसां जे उहो तूं आहीं जल्दी कर देर न कर अवल पढ़ाए कलमो त तुंहिंजो ग़ुलाम बणिजी वञे नबी से कलमो पढ़ायुस हाणे पुछा था कंस तूं केरु आहे जंहिं कौम जो सीधी आहे रंग जो सादड़ो आहे ज़बान ते हबका नालो आहे मुंहिंजो बिलाल बिलाल तूं आहे चई हा नबी से कलमो पढ़ायुस सुभान अल्लाह कर तू निंद्र कर टेक ॾेई अल्लाह हेरे कंदे कलमो पढ़े हाणे तो चवे सोना माखे कुरान जा भी सबक दे सबक दाजन बिस्मिल्लाह रहमान निर्रहीम सारी दुनिया जूं ॻाल्हियूं गॾु करे हिक तरफ़ कुरान जो हिकु हरफ अञा मथे ये कुरान मथे आ त चओ कढ लॻण वारा भी मथे सुभान अल्लाह चओ तोखे मिट माइट पाले ओले वारा सलाम कन कुरान वारन के मलाइकत सलाम कंदा पर जॾहिं हीअं जन्नत जे मलाइक वठी हलंदन रब भी सलाम कन सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम मोमिन खे वणंदो ई कुरान सबक ॾिनऊंस कुरान जो कुल हुवल्लाहु अहद ॿार त ॿुध वञी आवाज़ 3 मेलन में तो आवाज़ वञे 3 मेलन ये हकलां थी न कुरान मां कुरानो दगारी ते भी को न बिहारे ये सब कमाल कुरान में छा थियो आहे जो तोखे कुरान न वणे मुशरिक चवे तो वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा व फुतिहत अबवाबुहा व क़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा सही कंहिंजे लाइ चई वलम यख्श इल्लल्लाह इहो थी कुरान जेको ॾुखी घड़ीअ में कम अचे ए जेके नबी आया दक नबी शफात कंदा वली कंदा हाफिज कंदा शहीद कंदा आलम शफात कंदा पर कुरान ब ॻाल्हियूं कंदो ॻाल्हियूं हिकु शफात कंदो ॿियो हुज्जत कंदो कुरान चवंदो रब
कुरान चवंदो रब हे मुंहिंजो आशिक़ आहे, हे मांखे राति जो पढ़दो दुनिया निंड कंदी मोकल ॾे त जन्नत में वठी वञा। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। इहो थी राति जो क़ुरान पढ़णो। हिन खां गुज़ारता पुछो चलन उताक में चार गॾबा गुज़ारता वो चवंदो चंगु कीअं वॼाईंदो आहे, चपड़ी कीअं वॼाईंदो आहे, यकतारो कीअं वॼाईंदो आहे, कुकड़नि जे मेल में जे अखि लिकिरे कुकड़ जी फुहारो कीअं हणंदो आहे। इहे ॻाल्हियूं ओताकनि में ऐं हेॾे त मस्जिद में तोखे क़ुरान मिलंदो, रब जी निमाज़ मिलंदी। वञे काॾे थो? हुजूर जो साहबी आ राति जो क़ुरान तो पढ़े, एडो क़ुरान सुनो पढ़े जो नबी से घेरो वारे विदई हुजूर खे जंहिंते नाज़िल थियो आहे क़ुरान। साहबी चयो साईं हलूं, सियारे जी रात आहे, पारो किरे थो। नबी साईं चयो मथे तक नूरी मलाक लाटू करे न जवान जो क़ुरान ॿुधण आया आहिनि। मां मोहम्मद अॻिते कीअं हलां? इन जा रंग जन खे लॻा उहे वली बणिजी जन्नत में वञी पुॻा। रंग आहे ई क़ुरान जो न। जो सोने बिलाल के, सोने सिद्दीक के, सोने उमर के, सोने उस्मान के, सोने अली के, सोने हसन के, सोने हुसैन के, असहाबन अहल बैतन के समूरा जो रंग हो तो कुरान जो हो, जो रंग हो तो मुस्तफा जे गुलामी जो। जो दुख ये दफे थी वञन हुजूर जे ॾिसण सां, ये तेज हवा में कख उॾाव। तू काॾे थो वञे? अल्लाह नबी साईं चयो हिननि जो क़ुरान त ॿुध। साहबीअ खे चयूं मलाइक लही आया आहिनि क़ुरान ॿुधण। मां मोहम्मद अॻिते कीअं हलां? ॿुधो कजले खान मुगेरीअ जे ॻोठ वारो सहाबी असाननि ताईं क़ुरान पढ़ियो आहे। मुस्तफा घेरो वारे विधई, सुबुह जो निमाज़ ते आयो, पुट तो पे क़ुरान पढ़ियो? चई साईं हा। चई वाह जे क़ुरान पढ़ियो थी, मांखे रोवारे विधो थी। ओरे आ मासा भाकुर दबाए, भाकुर दबाए। ओरे आ इहा ज़बान ओरे करते न दे मां मोहम्मद चुमी ॾिया। साहबी तो चए साईं मूंखे त पतो ई कोन हो तव्हां ॿुधो था क़ुरान। जे ख़बर हुजे आ त तव्हां दा ॿुधो क़ुरान त अञा ठाहे बड़ा वरतिल क़ुरान तरतीला। अञा कर सुभान अल्लाह। मन अॼो की रात क़ुरान ॿुधण आयो आहियां शादीअ जे मौके में। अॼु तौबा करे त उथे उमिरि जा गुनाह धोई छॾी, गुनाह मेटे मथों नेकियूं दो लिखरा वई। युबद्दिलुल्लाह सय्यिआतिन हसना। अब ॻाल्हाए ओ भाऊ खिल न मता रोवारे न खुदा छॾई जो वरी परचाइण वारो ई न हुजई। एॾो न खिल मस्करी आहे। मां दर्द में तो कुरान पढ़ा तोखे खिल। मस्करी वञी मस्करन वटि वञ। हिन में वॾी ताक़त आहे कुरान में। अल्लाह सुल्तान अहमद जतोई
वडो आलिम बुजुर्ग को तकदीर पियो करे माण्हू आयो वो ॻाल्हाइनि पिया पाण में मस्किरियूं सुल्तान उमर चयुनि जलसे में तव्हां ये कुआरियूं खणी तीन था मुंहिंजे आॾो न खड़कायो मुंहिंजे अॾो वॾो हथियार आहे जेको क़ुरान ये मज़ाक़ आहे फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान माण्हू न ॿुधनि मलाइका ईंदा एॾो कमाल आहे चओ क़ुरान में जन खे हिन क़ुरान जो रंग लॻो हेॾे त तकजाए उहे अॼु जन्नत जे माड़ियुनि में वेठा थी हुजूर खे चई सोना मांखे त ख़बर न हुई त तव्हां त क़ुरान ॿुधो न त अञा ठाहे पढ़ा नबी साईं चयो जे ख़बर न आई एड़ो कुरान पढ़ियो थी मां घेरो वारे विधो थी या ज़बान ओरे कर तई न ते मां मोहम्मद चुमी जाए हाणे इन के बाय साड़ींदी यंगे हुजूर चुमी दे हिजरे स्वद पत्थर जन्नत में आयो उन जे चुमी जन जे लाए दुनिया हीला थी करे काबतुल्लाह जे दीवार जे कुंड में फिट थियला के किरी था पवन मोहब्बत में धकड़ो तो लगे तभी ता जन परवाह नाए छोथा जोर जन इन करे जाते नबी सही रहमतुल्लाह आलमीन इन के चुमियूं ॾिनियूं ने मन मां खतादार जा चप उन जाए ते लगिन जाते कायनात जे सरदार जा चप मुबारक लग इन सिक में धिक्का खान भी बर्दाश्त कन मन मुंजा चप लगे उते जाते रहमतुल आलमीन जा चप मुबारक लगा उन पत्थर के हजरत उमर तो चए ओ पत्थर आहे त तू पत्थर बराबर जन्नत में आयो आए नफो नुकसान तुझे हथ में कोने जुमियूं तो के तड़ी था जाऊं जो कायनात जे सरदार तो के जुमियूं ॾिनियूं सदको अञा कुरान जे नाले ते हजरत बिलाल के सबक ॾिनऊं कुरान जा कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद समद माना बेलालच अल्लाह काफर मढ़िया में वेठो आ छापियो जे या सनम या सनम निंड जी या समद अर्श वारो तुझे जी मुंजा बाना अड़े सद उन्हीं के जेको जी सां जवाब दे सदियों ये आंगुर मथे कर ये रब वट शायदी दींदी के उन्हीं रब के सद जंहिंजे हथ में हर शइ जा खजाना सुभान अल्लाह जा मलाइकन चयो साईं हे त पुत के तो सॾे निंड जी वई दस सनम जे जाते समद जा लफ्ज़ था लिखनि रब चयो मलाइको सनम भी सॾु न ॾेस मां समद भी न ॼांस हुन मां में फर्क कहिड़ो थियो तोड़े भुली पियो आहे मांखे सॼो ताईं मां जीव कंदो मांसि इहा ई त मुंहिंजी रहीमी अञा अहिड़े रहीम जे दर ते न अचे हिन खे चुप सबक मिलियो बिलाल खे घिटिन में दगन में छा पियो चवंदो अते आहद 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 आहद
काबर धक्का दानस मारा जूं मिलनस धिक्का दाजनस गिचिया में रस्सी विझी लोफर छोरा गेलनस ब्या तभी पियो जवे आहद आहद सुभान अल्लाह सुभान कजा अजु थकल आए अल्लाह काथों रब राजी थियो तवजो शादी जे मौके ते मिठो कुरान नसीब क्यों दई न त हिन मल पादर जेडी मोबाइल कुट कुटा गोघरे जो टड़को आ पर हाओ रब जनते राजी थे उन जे अंगण ते कुरान जे रहमत जा ककर शादी जे मौके ते मिठो कुरान अड़े वडा भंडण त शैतान के हुंदा मुंह मथो कुटींदा हुंदा अजु दोल हुजना नाचू हुजना पर जनते रब राजी थींदो आ उन्हनि ते कुरान जे करे जो रहमत वसाईंदो आ शादी उहा खाना आबादी आ जंहिं शादीअ में कुरान आयो वनुनज़्ज़िल मिनल कुरान दादा कर सुभान अल्लाह थकल हो तो दुआ कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन हिकड़े पासे हिन के शफात करे मोकिले बे पासे रहमत साईं कंजे लाए जो मोमिनन जे लाए कुरान वणंदो ही मोमिन गया अरे मुशरिक जो त हिन सां जेड़ो आ अल्लाह मोमिनन सां रब लेखो ही न कर मुशरिकन को रब भी बेजार त रसूल भी अल्लाह सूरत तौबा तो पढ़ा मुंड बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलो जे तो माला मुशरिकन को बेजारा मुझो रसूल भी बेजार साईं पैदा भी पाण कई हाने जो बेजार थियो आ जे इन करे बेजार थियो आ जो रब जे इबादत में शरीक कया दव तदी बेजार आ मोमिनन को रब भी राजी रसूल भी राजी बिलाल के धक्का मारा धिक्का रस्सियों गिचन में गेलन हेठों ततल वारी तभी पियो जय आहद 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 सुभान अल्लाह कर जैन पियो काफरो जी धक दाणो मुझो ईमान वधंदो थो ओ काफरो ये मुंडी मुझी धड़कों जुदा करना तदे भी मां ये रग रग मां ये लफ्ज लिखरंदा आहद आहद हिकड़ो आ बियो आहे ही कोन अबू बकर सिद्दीक ॾिठो मारे कंडियो मोबाइल के छॾ सिद्दीक ॾिठो त हिन सां छो था विड़ो हे त नबीअ जो परवानो आ हे त कुरान जो आशिक आ हे त तौहीद जो पतंग आ जे असां वटि विकाण अल्लाह जे जेके पैसा घुरो त मां ॾियां हिन खे मां आज़ाद कराईंदुसि ॾाढा चओ सुभान अल्लाह सिद्दीक अकबर पैसा खर्च करे हजरत बिलाल के आजाद कराई छो त अल्लाह राजी थे केड़ा पैसा प्यारा अबू बकर सिद्दीक जो पीर नाराज तो थे अबू बकर मिस्कीनन गरीबन में पैसा तो खर्च करे पर सिद्दीक जी दौलत ते नजर नहीं मथे नजर आई दौलत वने पर अल्लाह राजी सुभान अल्लाह कर दादिया
के राजी थे रब इत जो आयो आए निंड फिटाए त रब राजी मन राजी थे का जन्नत में जाए और हिन कुरान में रब चयो आ जेके मांखे राजी कंदा मां भी राजी कंदो मां पढ़ा कुरान न वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु यही पहिरियों नंबर मुहाजिर बियो नंबर अंसार टियों जनों जी ताबेदारी कई हिन कुरान में चई मां त उन्हनि खां राज़ी आं पर उहे भी मां खां राज़ी आहिनि वरी ॿी आयत पढ़ा फरमाए तो या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िय्यह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती जाको एठो अच्छा तो बड़ा